बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज पे बैठल पंडाल में बैठल सभी मौजूद शिक्षकों अस्सलाम वालेकुम। हम मौजूद जैसे मुंहिंजा साईं ही जेके असांजो तहरीक इंसाफ के प्लेटफॉर्म का पैनल नामज़द थियल पैनल ऐं उन्हनि सां गॾोगॾु आज़ाद पैनल मां मोहम्मद अली खान अबड़ो साहब अख जे निशान वारो जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जे सीट ते उम्मीदवार आहे। ही उहे उम्मीदवार आहिनि जिनके धरतीअ जा धणी आहिनि, जिनके धरतीअ जो दर्द आहे, जिनके पंहिंजे सकाफ़त, पंहिंजे तारीख़, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे अवाम जो जेको आहे हक़ीक़ी दर्द आहे ऐं उन्हनि जो अहसासु आहे। ऐं उन्हनि जे मुक़ाबले में उहे उम्मीदवार तव्हांखे मिलंदा जेके ठेकेदार हूंदा, जेके हिकिड़ो कमज़ोर माण्हू हूंदा, जेके हाउस जा जेके ॿधा बागा हूंदा, बेज़बान क़िस्म जा हूंदा। हिते तमामु थुला थुबरा ऐं मोतबर थींदे तव्हांखे घुमंदे नज़र ईंदा, वेकरा नज़र ईंदा, पर उन्हनि में ॻाल्हाइण जी, उन्हनि में पंहिंजे अवाम जी, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि रखण जी ज़रूरत जेका आहे तव्हांखे नज़र न ईंदी। इन जे करे इहो ई सबबु आहे जो नंढे खां नंढी सतह ऐं वॾे खां वॾे जेके तबका आहिनि उन्हनि ते जॾहिं ग़ुलाम ऐं वफ़ादार ग़ुलाम ऐं स्टेचूस जेके आहिनि उहे चूंडाया वेंदा, ठेकेदार चूंडाया वेंदा, त पोइ असांजे सिंध जो केस जेको आहे मज़बूत न थी सघंदो। असांजो सिंध जो नाणो लुटबो, सिंध जो पाणी लुटबो, सिंध जी धरती जेका आहे टके धड़ी ते हिकु विकिणंदा वेठा ॿाहिरियां टाउन में ॿियनि में इहे विकामंदो सिंध जे शहरनि खे तबाह कनि था, लखनि न करोड़नि जे तइदाद में जेके धारिया आहिनि हिते जेके पॉलिसी 15 सालनि में आबाद कया आहिनि, इहे असांखां धरती पहिरियों वेठो खिसकाए रहिया आहिनि। उन खे जेकॾहिं शिकस्त ॾियणी आहे त अमीर बख्श खान भुट्टो जे नामज़द पैनल खे 100% रिज़ल्ट ॾियो। इन धरती बचाइणी आहे, अमीर बख्श खान जे नामज़द पैनल खे 100% जेको आहे रिज़ल्ट ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हांखे करप्शन खे मात ॾियणी आहे त मोहम्मद अली खान अबड़ो ऐं अमीर बख्श खान जो जेको गॾियल पैनल आहे उनजो 100% वोटनि में कामयाबी। सिर्फ़ु पोलिंग घटण मसइलो न आहे, यूनियन काउंसिल घटण मसइलो न आहे, नज़र इलाही अॻिते हुजणु खपे ऐं उन्हनि खे पंहिंजे वोट जे थ्रू मुहज़िब अंदाज़ में हिकिड़ो पैगाम मोकिलियो, अख़लाक जे, आइन जे, कानून जे, दीन जे अंदरि रही करे हिकिड़ो पैगाम मोकिलियो त धरतीअ धड़ी जो आहियां मां, कंहिंखां छोकी माया मां, रोह सूरा ठाहिण लाइ, कोट ज़ुल्म ते काइण लाइ, सिंध जी सीट सजाइण लाइ रोह सूरा